अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में आऊं यहाँ अवां मेज़बान इरशाद जाकिरानी। मैं भी दोस्तों क़दीम ज़माने में जॾहिं माण्हुनि गॾिजी रहणु शुरू कयो तॾहिं इन अमल खे समाज जी इर्तक़ाई सूरत मिली ऐं उनखां पोइ जॾहिं माण्हू पंहिंजे सॼे ॾींहं जे कमकार खां मोटी जॾहिं पंहिंजे घरनि ॾांहुं वरंदा हुया, जॾहिं पंहिंजे थाकनि ॾांहुं मोटी ईंदा हुया, जॾहिं पंहिंजे ठिकाणनि ते मोटंदा हुया त पोइ उते एंटरटेन करण जो को वॾो वसीलो कोन हूंदो हुयो। पोइ माण्हू पाण में कचहरियूं कंदा हुया, माण्हू हिक ॿिए खे पंहिंजो हाल ओरींदा हुया, पंहिंजा सूर सलींदा हुया, पंहिंजूं कहाणियूं ॿुधाईंदा हुया ऐं उन्हनि कहाणियुनि में के कहाणियूं ख़ुशीअ जूं हूंदियूं हुयूं, के ग़म जा किसा हूंदा हुया, के बहादुरी जा किसा हूंदा हुया। ईअं अॻिते हली करे तमामु घणियूं जॾहिं कहाणियूं हिक ॿिए खे ॿुधाइणु शुरू कयूं, उनखां पोइ किन लेखकनि वरी उहे कहाणियूं लिखियूं बि सही ऐं कहाणियुनि लिखण खां पहिरियां बि जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त असां नंढपण खां वठी कहाणियूं ॿुधंदा आहियूं ऐं उहा कहाणी असांखे कॾहिं असांजो को नंढिड़ो न घर में जेकॾहिं को नंढिड़ो ॿारु रहंदो आहे त उनखे असांजे घर जो को अहिड़ो भाती का न का आखाणी ॿुधाए वठंदो आहे ऐं आखाणी असांजी नानी का ॿुधाए वठंदी आहे, असांजी का ॾाॾी या वरी असांजो को घर जो अहिड़ो फ़र्दु जेको ॿार खे रिझाए सघण जी सलाहियत रखंदो आहे। पोइ परियुनि जूं कहाणियूं, पोइ शहज़ादनि जूं कहाणियूं ऐं इन्हनि कहाणियुनि वसीले ॿार बि रिझी पवंदा आहिनि ऐं उन्हनि कहाणियुनि खे ॿुधी करे हिकिड़ो चस बि ईंदो आहे, मज़ो बि ईंदो आहे। इहा त थी नंढपण जी ॻाल्हि, पर जॾहिं असां वरी मेच्योर स्टेज ते पहुतासीं त पोइ असां सूरठ राय ॾियाज जी कहाणी ॿुधीसीं, पोइ असां शहज़ादे माणिक जी कहाणी बि ॿुधीसीं, पोइ असां बंबे ज़मींदार जी कहाणी बि ॿुधीसीं। पर कहाणी लिखणु कॾहिं खां शुरू थी, कहाणी ओज ते कॾहिं पहुती, कहाणीअ जो पस मंज़र छा आहे, कहाणीअ जो पेश मंज़र छा आहे। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम कला खेतर में हिकिड़े कहाणीकार दोस्त खे दावत ॾिनी आहे ऐं उहो असां सां गॾु मौजूदु आहे ऐं उन तमामु घणियूं कहाणियूं लिखियूं पिया आहिनि ऐं उन्हनि कहाणियुनि मंझां हुनजी हिकिड़ी कहाणी अधु वही बि आहे, जंहिंजो हीअ किताबु अवां ॾिसो पिया। अधु वही कहाणियुनि जो किताबु आहे ऐं सिंधी अदब में हिन किताब जी तमामु घणी अहमियत आहे ऐं हिन किताब जो ख़ालिक़ु आहे साईं रज़ाक सहतो। ऐं अधु वही जीअं किताब जो नालो आहे त आउं सम्झां थो रज़ाक सहते साहिबु पंहिंजी अधु वही कहाणी लिखण में ई गुज़ारे छॾी आहे। उनखे भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम साईं, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़े आया आहियो। ॻाल्हि कहाणीअ जी आहे। कहाणीअ जी ॻाल्हि ते बहस करण खां पहिरियां आउं हिकिड़ो रस्मी सुवालु करणु चाहियां थो, छो त उन सुवाल सां आम माण्हू खे तमामु घणी ॼाण मिलंदी आहे, आम माण्हू जी उन सुवाल में तमामु घणी दिलचस्पी हूंदी आहे। उहो कहिड़ो मुहरिक हुयो, उहो कहिड़ो ॾींहुं हुयो, उहा कहिड़ी कैफ़ियत हुई, उहा कहिड़ी पीड़ा हुई, उहा कहिड़ी ख़ुशी हुई या ग़म जी कैफ़ियत हुई जंहिं अव्हां जी सुरत में कहाणी लिखण जा भाव उभारिया? असल में त इहो बुनियादी तौर ते तव्हांखे ॿुधायां त मां शुरू में शाइरी कंदो हुउसि। अच्छा। हा, मां 5वीं या 6वीं 7वीं जमात में पढ़ंदो हूंदुसि त मुंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ा अजीब ख़्यालात ईंदा हुआ। अच्छा। ऐं पोइ इहो उन वक़्तु असांजो हिकिड़ो ड्राइंग टीचर हूंदो हुओ, पोइ असांखे बुक ॾींदो हुओ, मूंखे चवंदो यार तोखे जेके बि ख़्यालात ईंदा उनखे लिखूं पवंदो आहे। सही। पोइ इहा बि हिकिड़ी तख़लीक़ जी हिकिड़ी शइ हुई जेका मुंहिंजे ज़हन में अचे पई। पोइ मां उहो ठाहींदो वेंदुसि, पोइ उस्ताद खे ॾेखारे चवंदो यार तुंहिंजे ज़हन में हिकिड़ा सुठा ख़्यालात आहिनि। हा हा। वरी उतां अॻिते हलियासीं, वरी पोइ वरी जॾहिं 9th 10th मथे पढ़ंदा हुआसीं, ज़ाहिर उहे उस्ताद पोइ हिते रहिजी विया। सही। पोइ शुरूआति मुंहिंजी शाइरीअ सां थी, मां शाइरी कई हुई। अच्छा। हा, शाइरीअ में मां शाइरी ख़ैरप में ॾेखारींदो हुउसि, ख़ादिम सिंधी उस्ताद हूंदो। अच्छा। तमामु बहितरीनु शाइर मुमताज़ कॉलेज में पढ़ाईंदो पोइ। सही सही, बिल्कुलु सही। मां उन खां शाइरी जी सलाह बि कराईंदो हुउसि, शाइरी कई बि मूं। ऐं सिंध सिजाग रिसालो निकिरंदो हो जेका पंहिंजे पास इमदाद उदो कढंदो हुओ। अच्छा। हा, ऐं उन सां गॾु हिकिड़ो ॿियो बि साथी। अच्छा, कहिड़े साल जी ॻाल्हि आहे? उन वक़्तु उमिरि तव्हांजी? इहो साल साईं 1978 जो थो हले। 1978, यानी असां हिन जान में असांजो वजूद ई न आहे तॾहिं तव्हां शाइरी इहो हुयो जी। त पोइ उहो उन वक़्तु असां मां शाइरी लिखंदो हुओ, जेका बि छपी बि हुई ॾाढी ख़ुशि। पहिरीं जेका शइ तकलीफ़ छपी पहिरीं मुराद त ॾाढी वणंदी पई आहे उस्लाब साहिब। पर पोइ इहो ई त माना हिकिड़ो आहे न, जे इहो सोचियोसीं या असांजी जेका घर जो माहौल हो उन्हनि जो आहे तूं राति जो पढ़ी त थो, पर अलाए कहिड़ियूं डायरियूं वेठो थो लिखी, अलाए छा छा पियो थो लिखी। पोइ हिकिड़े ॾींहुं मां जो सवेल सुम्ही पियुसि, मुंहिंजे घर वारनि मुंहिंजी डायरी पढ़ी वरिती। सही। उन में ॾिठो त हे त भाई इल्मु अदब किताबनि जे पढ़ण जे बदिरां जेके दर्सी किताब आहिनि उन्हनि जे पढ़ण जे बदिरां हिते वेठो थो अलाए शाइरी अलाए छा कंदो, हिनजो मुस्तक़बिल अलाए छा थींदो, हीअ पढ़ंदो अलाए कोन पढ़ंदो, इश्क मोहबत जूं अलाए कहिड़ियूं उहा डायरी मुंहिंजी खणी जेको आहे न पाण रखी छॾियऊं। अच्छा। सुबुह थियो पोइ मूंखे चवंदा हाणे जेको आहे न तोखे इहा डायरी कान मिलंदी, हाणे तूं जेको आहे इहो पढ़ण ॾांहुं ध्यानु ॾे। सही। उन वक़्तु मां मैट्रिक में। अच्छा। शाइरी अथव, शाइरी हिकिड़ो वहिकिरो अथव इंसान जे, शाइरी ख़्यालनि खे जनम ॾींदी आहे। हा, शाइरी हिकिड़ो वहिकिरो आहे, जेकॾहिं उन वहिकिरे खे
को नेचुरल वर्क आहे ॾात आहे मुंहिंजी उनखे जेकॾहिं थोरो रडका अची वेंदो न उहा पोइ हुते बीहजी वेंदी अच्छा मूंखां जॾहिं उहा जे शेखस जे ईअं लॻो ॼण मुंहिंजो उहो जेको रवानी दिमाग़ में शाइरी जे हवाले सां ॼण रुकिजी वई आहे अच्छा पोइ मां पंहिंजे निसाब जे तरफ़ न थियां हूअं थींदो ईअं आहे असां वटि जेकी सुठा शाइर आहिनि उहे अॻिते हली कन्वर्ट थींदा आहिनि लेखक में हा कहाणी बिल्कुलु सही लिखंदा था आहिनि चओ ड्रामा लिखंदा आहिनि पोइ जेको मुंहिंजी बाक़ाइदगी सां जेका मुंहिंजी शुरूआति थिए थी न लिखण जी उहा थी 1986 खां अच्छा जॾहिं मां हिते कराची में मां नौकिरीअ जे हवाले सां आयुसि जी मूंखे स्टेट बैंक में नौकिरी मिली अच्छा पोइ जॾहिं सभु औखा पोखा पलिजी विया माइटनि खे पैसा बि मिलिया त हाणे भई कमाओ पुटु थी वियो आहे सही पोइ हुननि मूं ते को ज़ोर कोन विधो सही पोइ सिंधी अदबी संगत कराची शाख हिते रंपा प्लाज़ा में थींदी हुई हिते तमामु सिंध जा वॾा वॾा लेखक भई उन दौर जा जीअं शेख शेख अयाल सराज सही ऐं फ़कीर मनला शारी अनवर बलोच अनवर पीज़ा रसारी अनवर पीज़ादो खोड़ सारे अतिया दाऊद हिकु तनक़ीदी निशिस्त वॾो माना हिकिड़ो 30-40 माण्हू ईंदा उते पोइ असां वञणु शुरू कयोसीं अदबी संगत इस्लाही रऊफ़ निज़ामानी मूंसां गॾु स्टेट बैंक में नौकिरी कंदो अच्छा पोइ मां जॾहिं हुनखे ॿुधायो त यार मां हीअं शौक़ु अची पोइ अचो अदबी संगत में अचु हा उते मां वियुसि त उते जॾहिं बि असां निशस्त में वेंदा हुआसीं अक्सर घणाई शाइरी पेश थींदी हुई पोइ 8 बजे या शुरू कंदा वेंदे राति जा 12 थी वेंदा पई शाइरी हले मां सोचियो यार कहाणी केरु कोन थो खणी अचे सही मसइलो छा आहे हा पोइ मां सोचियो त मां कहाणी लिखंदुमि सही मां साईं कहाणी पंहिंजे साम्हूं लिखी पहिरीं कहाणी मां अदबी संगत में पेश कई अच्छा उहा पहिरीं मुराद तव्हांजी कहिड़ी हुई नालो हुन कहाणी जो छा हा नालो अची वेंदोसि हिन में अच्छा छा उहा पहिरीं कहाणी मां हुते खणी हुयुसि हम्म मां जो जीअं रिश्तो जो तव्हां बि अदबी संगत में रहिया हूंदो त रिश्तो ते लिख भरे न रज़ाक सुठो फलाणो नालो कहाणी पढ़ सभिनी जो ॾिठो साईं अॼु कहाणी आई आहे असांजी निशस्त में सभु खां पहिरीं कहाणी ॿुधंदासीं असल में छा आहे त वरी कहाणी हिकिड़ो डिघो फॉर्मेट हा, आहे केरु हुनखे ॿुधे केरु पढ़े इन जे करे अदबी संगत में हा सभु पोइ इहो पियो लड़ाए पोइ मां उहा कहाणी हुते पेश कई पर तनक़ीद बि थी पर उन खां पोइ हुननि मूंखे ॾाढो हिमथायो त यार बाक़ी तूं जेको आहे न शाइरीअ खे छॾु शाइर ते खोड़ वेठा हाणे ॾिसे थो तूं कहाणी लिख पोइ मां उन ॾींहं खां पोइ 1986 में जेको आहे कहाणी लिखणु शुरू कई पोइ आहिस्ते आहिस्ते जंहिं लिखंदा हुआसीं त कहाणी में जो मतिलबु हिकु ॾात अॻे हुई शाइरी में तमामु घणी पर हींअर बि मां तव्हांखे ॿुधायां त मूंखे शाइरी तमामु घणी इंस्पायर कंदी आहे उन खां पोइ मां हिकिड़ी सुठी कहाणी लिखंदो आहियां को नावेल लिखंदो आहियां सही सही अच्छा सुठी कहाणी लिखण जे लाइ चवंदा आहिनि त या को बि सुठो कमु करण जे लाइ ज़ाहिर माण्हू कंहिंखां मुतासिर थींदो आहे इंस्पायर थींदो आहे सुठी कहाणी लिखण जे लाइ छा करणु घुरिजे हिकिड़ो त मां पढ़ियो हुयो त अंग्रेज़ी अदब जो प्रोफेसर हो एल्सन गोल्डन उन चयो त जेकॾहिं तव्हां सुठी कहाणी लिखणु चाहियो था त पोइ घटि में घटि चेखोफ खे ज़रूरु पढ़ो तव्हां कंहिंखे पढ़ियो अहिड़ो इंस्पायरेशन असां मुंहिंजो ॾिसो न मां रवायत को हटियल माण्हू आहियां इहो तव्हांखे ॿुधाए छॾियां अच्छा इहो असां वटि इहा ई रवायत हुई जॾहिं असां अदबी शऊरी तौरु जॾहिं दाख़िल थी वियासीं वॾा ॿाहिरि मुल्कनि जा नाला खणो फलाणो पढ़ो पढ़ी उनखे त पढ़ियो बि हुजे या न पढ़ियो पर उहे हुनजी कोटेशन ॾियो त माना वॾो ई अलाए छा आहे सही सही मां पंहिंजे सिंधी अदब खे बहितरीन नमूने सां पढ़ियो इहा ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई अली बाबा खे पढ़ियो अमर जिल खे पढ़ियो आगा खे पढ़ियो जेके बि असांजा सिंध जा लिखंदड़ हुया उन्हनि खे मां उन्हनि खे मां चयो पहिरियों जेको असांजो बुनियादु आहे माण्हू कॾहिं पंहिंजे अदब खे त पढ़े न त बाबा हिननि माण्हुनि असांखे उहे माण्हू असांजी समाज जे रवियनि खे पेश कीअं था कनि सही मां मोपासा जी कहाणी पढ़ां उहो त उन हुन पंहिंजे समाज खे समाज खे खणी आयो हूंदो हुन हिसाब सां पंहिंजा ख़्याल डिप कया हूंदा हाणे बजाए जो मां उहे ख़्याल मुंहिंजे हिते मां धरतीअ सां त लॻाए पियो कोन मूंखे ख़बर ई कान्हे पंहिंजो हिकिड़ो आहे त उन्हनि खे पढ़ण खां पोइ मां ॿियनि खे मोपासा खे पढ़ियो चेखोफ खे पढ़ियो जेके गोरकी आहे ख़ासि करे रूस जो जेको अदब उनखे तमामु घणो ईंदो हो उन जंहिंजो माउ भेण तर्जुमो थियो रिसालो मदर जेको उन रिसालो उहे थियो नावेल जेको हो त उहो उन खां पोइ असां बाद में उहे पढ़िया पर जॾहिं मां लिखण में ॾिसंदो मूंखे कंहिंजो मूं ते असरु कोन हो सही असरदार न थियो जेका मुंहिंजी हिकिड़ी खूबी लिखी हुई जॾहिं मां हुते कहाणी पेश कई ॾिसो न ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं मां मुतासिर थियां अमर जलील खां वई उन जहिड़ियूं नेठि गूंगे ॻाल्हाए वरी लिखां त जेको पढ़ंदो चवंदो भाई इहो त मां नेठि गूंगे ॻाल्हि में पढ़ी चुको आहियां हा बाक़ी हीअ रज़ाक जो जेको मां पढ़ां थो इन जो रस्तो कहिड़ो आहे हा इहा ॻाल्हि आहे पंहिंजो रस्तो हुजे मां त एतिरे ताईं कोशिशि कंदो आहियां जेकर मुंहिंजी पढ़ंदड़ हूंदा पर मुंहिंजो जेको डिक्शन हूंदा उहो ई अलॻि हूंदो आहे ॿोली डिक्शन उन कहाणी ट्रीटमेंट सभिनी खां हटी करे हूंदी छाकाणि त हर राइटर खे इहो करणु बि घुरिजे लेखक त हिकिड़े लेखकनि ते पंहिंजे हुनखे मुर्शिद बि बणाईंदा आहिनि पीर बणाईंदा आहिनि धाॻो बि वधाईंदा आहिनि पोइ थींदो ईअं त वरी कॾहिं कॾहिं उन्हनि जूं लिखणियूं सेम उन फॉर्मेट में उहे ई लफ़्ज़ उहे साॻियूं ॻाल्हियूं मिलंदियूं आहिनि हाणे ॾिसो न हिकिड़ी तव्हां ॻाल्हि ॿुधायां ठीकु आहे तव्हां भली कंहिंखे मुर्शिद बि कयो उन खां मुतासिर बि थियो
हिकिड़ी कहाणी लिखंदो मतिलबु 10 लिखी वियो, उहे मुख़्तलिफ़ रिसालनि 10 में छपिजियूं, ईअं त माण्हू तव्हांजो पढ़ी विया। ठीकु आहे, जॾहिं वरी किताबी सूरत में अचे थी न, किताबी सूरत में अचण खां पोइ तव्हांजो जेको रीडर आहे उहो हिकु कहाणी पढ़ंदो, 2 पढ़ंदो, 3 खां पोइ थकिजी पवंदो, यार हीअ त हर शइ साॻी साॻी पई थी अचे, हीअ त मां फलाणो राइटर पढ़ी चुकियो आहियां। हिन जा ख़्यालात साईं अॼु जो जेको रीडर अथव एॾो तेज़ थी वियो अथव त जेकॾहिं असां हिकिड़ी कहाणी लिखूं था न, उन में के 2-3 जुमिला या लफ़्ज़ वर्जा करे था उहो बि असांखे ॿुधाइनि था। बिल्कुलु सही था चओ, जीअं असां मेज़बान साॻी ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ माण्हू ॿुधाईंदा आहिनि, पोइ त सही तव्हां भला खुटी पिया, तव्हांजी कुपड़ी जा कड़ा जेको आहे दिमाग़ में ख़तमु थी आहे, हीअ कहाणी फलाणी में तव्हां हीअं चई आहियो। सही सही, हीअ फ़िल्सफ़ो ॾेई आहे, फ़िल्सफ़ो त घटि हूंदो आहे कहाणी में, पर हीअ ॻाल्हि चई विया सही, ऐं जेको आहे सो वरी हीअ फलाणी कहाणी वरी तव्हां साॻी ॻाल्हि कई आहे। अच्छा, कहाणी लिखण जे लाइ ज़रूरी आहे भला समाज सां मुहबत, ज़रूरी आहे वतन सां मुहबत, ज़रूरी आहे पंहिंजी धरती सां मुहबत, या कहाणीकार पंहिंजूं वार्ताऊं बि लिखी सघे थो हिन में, या जीअं तव्हांजी कहाणी अधु वई इहो तव्हांजी ज़िंदगीअ ते मबनी आहे, या का अहिड़ी का ख़ासि अधु वई कहाणी? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, जेको मां त उन कहाणीकार खे कामयाबु कहाणीकार सम्झंदो आहियां जेको पंहिंजे समाज मां किरदारु खणे, ऐं ख़ासि करे जेकॾहिं जहिड़ा जाॻंदा किरदारु खणे थो त इहा हुनजी वॾी कामयाबी आहे। सही, ऐं जहिड़ा जाॻंदा किरदारु खणण का सवली ॻाल्हि कोन्हे का। सही, हुन किरदार खे जेकॾहिं ख़बर पइजी त पोइ पाण हिन समाज खे सम्झो था। सही, इहा अधु वई कहाणी मां जंहिं ऑफिस में कमु कंदो हुउसि उन हिकु छोकिरी जी कहाणी आहे, बिल्कुलु उहो किरदारु ज़िंदा जावेद आहे। सही, उन जी कहाणी मूंखे ईअं हुई आहे, पोइ पर उहो उन में उनखे अहिड़ा अहसास मां हुन में भरिया त इहे तरीक़े सां जो सभु कंहिंजी उहा कहाणी थी वञे। लिखण जो ॾिसो न, हिकिड़ो तख़लीकार जेको आहे, तव्हां शाइर हूंदा, खोड़ शाइर तव्हां वटि अचनि वञनि था, त उहे जेको आहे न शइ अहिड़ी तरीक़े सां तख़लीक़ कंदा आहिनि, उन जी हरू भरू हिकिड़ी डायरेक्शन न हूंदी आहे। सही, हाणे कल्ह ई हिकिड़ो बस थियो, हिकिड़ो शेर कंहिं किथे पेश कयो, उन वरी हुनजी पंहिंजे नमूने सां माना कढी, माना हिकु तफ़सीर कया इहो कया, त मूं हुनखे चयो बाबा ॻाल्हि इहा आहे त शाइरी जेका आहे या का बि तख़लीक़ जेका आहे को मथियों को सहीफ़ो कोन्हे, सही, या को मथो हलो को किताब कोन्हे जंहिंखे तफ़सीरनि जी ज़रूरत आहे, उनखे जंहिंखे तफ़सील जी ज़रूरत आहे की कारी विहनि उनखे पढ़नि, कारी पढ़नि, वरी उनजी तफ़सीर बि आहिनि। मां हीअ शाइरी अहिड़ी आहे जंहिं हर जेको उन मां हर को पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हिसो हासिलु करे। सही पिया चओ, शाइरी अहिड़ो हिकिड़ो चश्मो आहे या तख़लीक़ जेका बि आहे उहा कहाणी हुजे, उहो अहिड़ो चश्मो जेको हर को पंहिंजे पंहिंजे पसंदि जी दिलि जी वञे थो विझाए, उन मां पंहिंजी थो वञो विझाए, हुन ते ज़ोर नथो करे सघिजे त तूं हीअ ई तूं हिन लाइ लिखियो आहे। शाइरी बि शाइरी आहे, उनखे हर माण्हू पढ़े थो, उनजी तहरीक जेका बि शाइरी आहे, भले केतिरो मज़हब पसंदि माण्हू हुजे, रोशन ख़्याल माण्हू हुजे, पढ़े थो। सो कहाणीअ में हीअ बि कहाणी जेका आहे उहा न सिर्फ़ु उन छोकिरी जी कहाणी, पर हीअ हर असांजे समाज मौजूदु हर छोकिरी। अच्छा, समाज ते कहाणियूं लिखजनि थियूं, इन ते ॻाल्हायूं था, इन खे ॻाल्हि खे इतां ई कंटिन्यू कंदासीं। वक़्तु थियो आहे हिकिड़ी साईअ जो, नाज़रीन असां सां गॾु रहिजो, ऐं तमामु घणो अहम मौज़ू आहे कहाणीअ जो, इन ॻाल्हि खे इतां ई ॻंढींदासीं नंढड़ी साईअ खां पोइ। कलाखेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था, ऐं भलीकार चवण खां पोइ अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु असांजे प्रोग्राम हिन कलाखेत्र प्रोग्राम में सुंचे नाले वारे कहाणीकार रज़ाक सहते साहिब असांखे टाइम ॾिनो आहे, ऐं हुन सां तमामु घणी गुफ़्तगू कम जी थिए पई, जंहिंमां असां लाभ बि रहियूं पिया, ऐं साईं ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं जेका ॻाल्हि अध में रही हुईसीं। साईं, जीअं तव्हां फरमायो पिए त समाज जा जेकी अंसर आहिनि, समाज में जेको वहे वापरे थो, उन ते माण्हू लिखनि था। इन ते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ज़हन में अचे पई त विरहाङे खां पोइ ख़ासि तौर ते 60 ऐं 70 वारो जेको ॾाकु आहे, उन में 1 यूनिट वारी मुसीबत बि असांजे मड़ी वई। उन ज़माने में हिकिड़ी जेके बि कहाणियूं लिखियूं वयूं, उन्हनि मज़ाहिमती कहाणियुनि में बि उन्हनि जी शमूलियत थी वई, कुझु अरड़ियूं कहाणियूं बि लिखियूं वयूं, ऐं उन्हनि सुजाॻ कयो माण्हुनि खे। अॼुकल्ह कहाणी हिकु त लिखिजे घटि थी, ॿियो अॼुकल्ह जे मौज़ूअनि ते नथी लिखिजे, जेके असां वटि तमामु घणा मौज़ू थी विया आहिनि। जीअं तमामु घणा वाक़िया बि थियनि था, अणवणंदड़ वाक़िया। अॻे कहाणीकार कलम लिखी वठंदा हुया, कलम खणी वठंदा हुया, कुझु न कुझु लिखी वठंदा हुया, ऐं जीअं तव्हां चयो त हीअ अधु वई जेका तव्हांजी कहाणी आहे, इहा कंहिं सां मुंसलिक आहे, ऐं उहा जीअरी जाॻंदी हिन वक़्तु पे हाल हयात आहे, अलाह साईं हुनखे हयाती वख़ैर। सो बहरहाल ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह तमामु घणियूं भोगनाऊं आहिनि, तमामु घणियूं वार्ताऊं थियनि थियूं, जीअं हाणे नायला रिंद जो वाक़ियो थियो सिंध यूनिवर्सिटी में। इन ते शाइरी त तमामु घणी सरजी, मां ॾिठो पिए त सोशल मीडिया तमामु घणी भरी पई हुई, पर कहाणियूं तमामु घटि लिखजनि थियूं। इहे किरदार आहिनि, इहे असांजे साम्हूं जेकी ज़ुल्म थियनि था,
या जेको आहे असां उणाई ॾिसूं था उन्हनि ते कहाणियूं अॼुकल्ह नथियूं लिखजनि, इन ते छा चवणु चाहींदो? हा, तव्हांजा हिन में ॻाल्हि में 2-3 सुवाल थी विया। हा हिकिड़ो त वनी नट वारे दौर खां या पोइ जेको मज़ामती शाइरी थी, हा मज़ाइमती कहाणियूं बि लिखियूं वयूं कहाणी सारी शाइरी बि थी, कहाणियूं बि लिखियूं, ऐं उन खां पोइ जेको हलंदो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां, पोइ असांजा जेके वनी नट दौर जा लेखक शाइर कहाणीकार जेके इवन शाइर बि जी जी मां उन्हनि खे चवंदा आहियां तव्हां जेको बि उन वक़्तु जो लिखियो न उहो अदब ई न आहे, उहे लिखियलु ई न आहे। अच्छा ऐं अॼु बि मां इहा ॻाल्हि थो कयां, सही, छाकाणि त उहे तव्हां हिकिड़े कंहिं शइ खे नज़रिए खे मज़ामत खे साम्हूं रखी, मिसाल जे तौर ते जिन शाइरनि वनी नट खे साम्हूं लिखी कहाणियूं लिखियूं, सही शाइरी कई, उहो जेको आहे सो अॼु जे हिन हलंदड़ दौर में त उनजी अहमियत ख़तमु थी वई। सही, ऐं उहा ठीकु आहे, उन दौर में ॾाढियूं बणनि पियूं, सराजूं कहाणियूं बि बणनि पियूं, जेके कुआरियूं खणी घोड़े ते चढ़ी निकिरी पिया पवनि। हिकिड़ो मतिलबु ईअं जीअं हिकिड़ो फिल्म जो हीरो हूंदो आहे, पंहिंजो लश्कर वठी खणी वठंदो आहे, माण्हुनि खे मारे छॾनि, हिकिड़ो रोमांस हुयो, अहिड़े नमूने सां उहा उन ईअं नथा चऊं उनजी खामी हुई, इहा उन्हनि जे दौर जी तकाज़ आहे, उन्हनि इहो उन दौर में लिखियो। ऐं अमर जलील लिखियो, नेठ गूंगे ॻाल्हायो, उनजूं ॿियूं कहाणियूं आहिनि, खोड़ सारियूं उन जूं कहाणियूं आहिनि। माणिक आहे जी, माणिक जी कहाणी खे मां ईअं न चवंदुसि त उहे सिर्फ़ु हिकिड़े दौर जूं कहाणियूं। सही, माणिक जूं जेको कहाणी भई शाइरी जेका आहे उहा उन दौर जी उन दौर में शाइरी हुई, उहा अॼु बि ओड़ी पावरफुल आहे। अॼु जी बि उनजी शाइरी के शाइर के लेखक अहिड़ा थियनि था जेके हर दौर सां हलनि था, छाकाणि त ॾिसो न उहे जॾहिं समाज खे ॾिसनि था न त भाई असां हिकिड़ी इहे शइ त रुॻो मां इन करे थोरो ॾींदो भाई सिंधड़े ते सिर केरु ॾींदो असां की मूंखे इन सां गॾु ॿी बि का शइ इनखे आफ़ाक़ी आलमी बणाइणो आहे। सही, जेको ॿाहिरी दुनिया जो माण्हू वटि जॾहिं इहो पढ़े त उहो बि ॾिसां शाह साहिब चयो न त आलम सभु आबाद की, भला उन सिर चवण जी ज़रूरत कहिड़ी आहे? सही, चई न बाबा सिर्फ़ु सिंध खे आबाद कर, पर हुन सॼी आलम खे इकठो करे छॾियो। सही, ऐं उन दौर जूं जेके असांजी मज़ामत जूं कहाणियूं पढ़ां, उन में हमीद सिंधी बि हुजे, खोड़ कहाणीकार आहिनि, उन्हनि जेको बि लिखियो उहो शेख हयाज़ बि लिखियो, शेख हयाज़ ख़ुदि लिखियो, उहो हिकिड़े दायरे में अची वियो। ऐं मां त इहा दवा सां चवां थो त असांजो जेको हक़ीक़ी अदब जेको अथव क्रिएट जेको पैदा थिए पियो सो हाणे पोयनि 20-30 ॾहाकनि में पियो थिए। सही, जेको हिकिड़ो बैन अल-अक़वामी लेवल ते खणी अथनि, छाकाणि त असांजा ट्रांसलेटर आहिनि ई कोन। सही, उहो हक़ीक़ी जेको अदब जो रूह आहे न उहे अॼु खां 20-25 ॾहाक जेको पोइ आहे उन खां पोइ थियणु शुरू थियो, उनखे दाइमत आहे। उन में ईअं न आहे त को देश जी हवाले सां कुझु बि न आहे, उहो बि आहे, पर उहे जेके अदब जा जेके मयार थींदा आहिनि। ऐं इहा हिकिड़ी दफ़े शेख हयाज़ बि ॻाल्हि कई। अच्छा, उन वक़्तु को जॾहिं तहरीक अली आज़ाद पाकिस्तान जी, पाकिस्तान नालो त पहिरियों कोन, पर तहरीक अली आज़ाद, उहो हिकिड़ो ज़फ़र शाइर हूंदो आहे, उन पूरो नालो मूंखे शेख हयाज़ पाणी इहा ॻाल्हि कई। अच्छा, की उहो एॾो मक़बूल थी वियो, एॾो अजीब, जो उन दौर जा शाइर उन खां सड़ंदा, घणा हीउ शाइर अलाए छा थी वियो। पोइ अची जॾहिं जो इहो सभु कुझु थी वियो, हे जहान ठही विया, त चई मां हिकिड़े बुक स्टॉल ते वियुसि त उनजो जेका किताब आहे तमामु मथे उनखे मिटी वठी वई, उनखे बुक स्टॉल खे मतिलबु हीउ किताब एॾो वॾो शाइर हो, किताब हेॾे मथे मिटीअ में वठी अची साईं, उहो उन दौर में हाणे त हिनखे केरु पुछे बि कोन। सही सही, चवण जो मतिलबु तख़लीक़ में जीअं अली बाबा आहे, अली बाबा जी तव्हां कहाणियूं पढ़ियो, छा उन्हनि में पंहिंजे देश जी ॻाल्हि न आहे? अच्छा, जीअं नाविल जेको आहे असांखे चवां मोहन जो दड़ो, तव्हां उहो अॼु जी हिन जनरेशन ताईं न पतो आहे, या बदकिस्मती आहे, मां त चवां हिनखे निसाब में शामिल थियणु घुरिजे। हीअ जेका फिल्म ठही आहे मोहन जी, उन में त उहा हुननि ॾाढो कुझु बि न आहे। सही, माना एॾो बहितरीनु हुन में जेको आहे सो लिखियो आहे। अच्छा, अली बाबा जो ज़िक्र थियो, हमीद सिंधी आहे, आगा सलीम आहे, शेख हयाज़ आहे, या जेकी बि वॾा पुराणा राइटर आहिनि, जीअं पंहिंजो ख़ैरपुर वारो नसीम ख़ल साहिबु आहे, उन्हनि जूं कहाणियूं तमामु घणियूं मक़बूल आहिनि, जीअं चोटलियूं दर, अली बाबा जूं कहाणियूं, अमर जलील जूं कहाणियूं, उन्हनि जॾहिं कहाणियूं लिखियूं त फेमस थी विया, हिट थी विया, उन्हनि जी हर कहाणी हिट थी वेंदी हुई। जीअं नाविल जी पाण ॻाल्हि कयूं, मंज़र रहिजी वियल मंज़र, हा, तारिक आलम अबड़े साहिब जो, त उन्हनि खे तमामु घणी पब्लिसिटी मिली, उहो मयारी हुयो तंहिंजे करे। हाणे जेकी नौजवान लिखनि था या हाणे जेकी कहाणीकार लिखनि था, उन्हनि जी कहाणी जल्दीअ में मशहूरु नथी थी सघे, हालांकि अॼुकल्ह त सोशल मीडिया जो दौर पिया आहे, अॼुकल्ह त असां वटि तमामु घणा वसीला पिया आहिनि पंहिंजो पाण खे पॉपुलर करण जा बि, माण्हुनि ताईं पहुचाइण जा बि, पर हाणे जी कहाणी ओतिरी मशहूरु नथी थिए जेतिरी पहिरियां मशहूरु हुई। उनजो सबबु छा आहे? हाणे ॾिसो न, जेको पाण पहिरीं बहस करे ॾाढी ज़बरदस्त आहे ॻाल्हि, हा, त माना उहो मुंहिंजो बहस खे तव्हां समेटे छॾियो, जिन जा तव्हां नाला खया न, इन्हनि सभिनी में उहा आर्ट मौजूदु हो जो अॼु उन वक़्तु बि पढ़ियो पियो वञे, हाणे बि पढ़ियो थो वञे। सही, पर जेकर उहे जिन में उहो आर्ट न हो, जिन खे सिर्फ़ु नारेबाज़ी हुई, उहे उन वक़्तु बि थिया, वरी उते रहिजी विया, उते दॿिजी विया, नालो खणिबो त ठीकु आहे। सही, हाणे हींअर ख़बर छा थो थिए, उन वक़्तु हिकिड़ो, हाणे मां हिकिड़ी कहाणी लिखी आहे मिसाल जे तौर ते, ज़ाहिर आहे जॾहिं छपबी त तव्हां वटि पहुचंदी न। सही, उन वक़्तु छा हो त केतिरा ई रिसाला हुया,
जेके माण्हू खे उन वक़्तु इहो जेको सोणी निकिरंदो हो, परोड़ो निकिरंदो हो, इन खां अलावा हैदराबाद मां खोड़ रिसाला निकिरंदा, इहो पंवर साहिबु हिकिड़ो रिसालो कढंदो हो। माना उन वक़्तु रुॻो इहो हूंदो हो त ॿई माना तव्हां लिखी तव्हां वटि पाण राब्तो बाबा इहा मूंखे त मां त छपियां। हाणे हींअर असां केतिरियूं शयूं असां वटि लिखियूं पियूं पर मूंखे असांखे मयारी को एडिटर को रिसालो ई कोन थो मिले जंहिंमें वञी चए बाबा हीअ कहाणी मुंहिंजी छपिजे। सही जॾहिं हिकिड़ी मुंहिंजी शइ तव्हां ते पहुचंदी ई कोन। अॻे त वरी रिसालनि जो बि मयार हूंदो हुयो, महिराण उहा ई त ॻाल्हि कयूं था न, या ॿ चारि ॿिया रिसाला हूंदा हुया जीअं असां वारे ज़माने में सोचियो हुयो। कॾहिं कॾहिं अहिड़ी खिल जहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं थियनि त असांजी कहाणी जंहिं असां लिखियो आहे न उन वीचारे खे सम्झ न उन जुमिले खे फेराए थो छॾे, उनजे लिखी इहो सही न आहे इन जे करे जेको आऊं कयां थो इहो सही आहे। जेको भला हीअ न लिखियो घटि में घटि उन कंसर्न त कर, जेकर तोखे माना नथी अचे त घटि में घटि पुछ त सही, त उन जुमिले खे ई फेराए थो छॾे। छा आहे त अॼुकल्ह जो वरी नौजवान एडिटर थी वियो आहे, पुराणे जुग जा माण्हू जेके तव्हांजा ठेठ लफ़्ज़ सम्झनि उहे आहिनि कोन। न सिर्फ़ु नौजवान एडिटर थियो आहे पर मां चवां थो असांजे लाइ इहो बदकिस्मती थियो आहे त उहो घणो उर्दू पढ़ी आयो आहे, उर्दू अख़बार पढ़ी आयो आहे। सही, मां चवां थो उन उर्दू अदब पढ़िया अञा असांखे फ़ाइदो हो। सही सही, पर हू उर्दू अख़बार हुनखे उहो सिंधी ॿोलीअ खे सिंधी जुमिले खे उर्दू पढ़ाए थो चयो, अञा ताईं हुनखे वीचारनि खे मोहंस मुज़कर जी ख़बर कोन्हे पई। सही, त हीउ कहिड़ो मुज़कर लफ़्ज़ आहे या हीउ मोहंस लफ़्ज़ आहे। तव्हां त पाण मीडिया ते वेठा हुआ, असां त ॾिसी ॿुधी वरी पंहिंजे ड्राइंग रूम में वेठा बेडरूम में रहंदा आहियूं त बाबा असांजी सिंधी ॿोलीअ जो छा हाल थी वियो आहे। हाणे उन कैफ़ियत में उन हालत में जेकॾहिं हिकिड़ी सुठी कहाणी छपिजे थी त उनखे पढ़ंदो केरु? सही, जॾहिं रिसालो वेंदो घर में त पढ़बो न साईं। सही, कहाणी हाणे मिसाल जे तौरु अञा शाइर हाणे सर्वाइव करे विया अथव। शाइर त तमामु घणा थी विया आहिनि, शाइरी तव्हां फेसबुक खोलियो रुॻो शाइरी पई आहे। साईं ॾिसो न इहो सदाईं मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त इहो असां जेके हूअं बि मतिलबु हीअ त हिकिड़ो ॻाल्हि था कयूं पर जेको नसर अथव न इहो सब्र जो पूरियो अथव। सही, नसर सब्र जो पूरियो आहे, तव्हां पूरियो कंदा रहो पर इन जो फल जेको आहे न उहो दाइमी आहे। सही, नसुर ते हिते वरी हिकिड़ी ॻाल्हि मां ॿी बि तव्हांखां पुछा कंदुसि, शाइरी बि तव्हां कई, वरी नसुर बि लिखियो, तव्हां चओ था त नसुर सब्र जो पूरियो आहे। सोलो कहिड़ो आहे, शाइरी लिखणु सोली आहे या नसुर लिखणु? शाइरी ॾुखी आहे, शाइरी ॾुखी आहे, उते वरी काफ़िया मिलाइणा था पवनि, लफ़्ज़ जी जड़त थिए थी, लफ़्ज़नि जो बर्थ थिए थो। मां हिकिड़ो इहा ॻाल्हि कयो त मां छॾी बि रुॻो इन जे करे मां हिकिड़ो गज़ल लिखियो हो, पोइ मां सॼी ॾींहुं जीअं अधु बीमार हूंदा न ईअं रहियुसि, पोइ हर अमड़ मूंखे चइबो तोखे छा थी वियो आहे, अहिड़ियूं कैफ़ियतूं तारी थियूं। सही, पोइ उनखे मां संभाले न पियो सघां। इन में कोई शक कोन्हे, शाइरी हिकिड़ी तमामु मतिलबु हिकिड़ो महिनत तलब ऐं ॾुखी सिन्फ़ आहे। उन में तव्हांखे बर वज़न जो ख़्यालु रखिणो थो पए, ख़्याल जो रखंदो रहे, बेत जेके बंद जेके तव्हां ठाहियो था, मतला गज़ल आहे त मतला जो ख़्यालु रखिणो थो पए, उनजो बंद आहे वरी हुनजे शाह बंद जो ख़्यालु रखिणो थो पए, मक्ता जो ख़्यालु रखिणो थो पए। ऐं वरी गज़ल में बि गज़ल रुॻो ईअं त कोन्हे आम माण्हू खे छो पढ़ंदड़ खे ख़बर थो पए हीअ मुसलसल गज़ल आहे, अदा ही मौज़ूआती गज़ल आहे, अदा ही तारीख़, इहे शयूं केरु ॾिसंदो? सही, माना उनखे हर लिहाज़ खां परखिणो पए थो। ऐं जेको आहे पर कहाणी इहा आहे, कहाणी में महिनत ॾाढी आहे, ज़ाहिर आहे हिकिड़ो पर असीं शाइरनि खे फ़ाइदो पियो तव्हांखे मां ॿुधायां न, इहा बाबा वेही रहियो चांहि जी कप ते हुन में शाइरी शुरू कई। इन ते इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं त इहो छा मसइलो मामिलो आहे त कीअं था शाइरी ॿुधाइनि शाइर। असां सां गॾु रहिजो, कलाखेतर में हिन वक़्तु साईअ जो वक़्तु अची वियो आहे, तमामु घणी सुहिणी गुफ़्तगू कंदासीं इन ब्रेक खां मोटी अची। कलाखेतर में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था ऐं कलाखेतर में अॼु असांजो महिमान आहे कहाणीकार साथी रज़ाक सैतो साहिबु ऐं हुन सां कहाणी जे मौज़ूअ ते ॻाल्हि पए थी। साईं 1914 खां वठी 2014 ताईं जेकॾहिं आउं ज़िक्र कयां त कहाणीअ जो हिकिड़ो ज़मानो सुठो रहियो ऐं इहा सदी ॾाढी सुहिणी रही। इन में कहाणीअ जी जवानी बि आई, कहाणीअ बालकपण बि ॾिठो, पर इन विच में कहाणीअ जे मरण जूं ख़बरूं तमामु घणियूं आयूं त कहाणी मरे थी, हाणे मरे थी, अॼु मरे थी, कहाणी ज़िंदा लाइ रहंदी। हाणे छा था सम्झो त कहाणीअ ते मौत लामारा ॾिए थो वञे या कहाणी बची वेंदी? त इहो मूंखे ॾाढो ॾुख थींदो आहे। अब्दुल क़ादिर जुनैदी चयो हुयो, तमामु हुन लाइ असांखे एतिराम इज़त आहे। ख़बर अथव असां तव्हांजे साम्हूं जेके वेठा आहियूं न, असां पंहिंजे अखियुनि खे रातिनि जा उजाग ॾेई पढ़ियो आहे। बिल्कुलु सही था चओ। ऐं पंहिंजे बचनि जो पेट बि पालियो आहे। बिल्कुलु, आउं चवंदो आहियां त पंहिंजे असां शौक़ खे वरी रोज़गार बि करे छॾियो आहे, असां पंहिंजे शौक़ मां फ़ाइदो बि वरितो आहे, सिर्फ़ु ईअं शौक़ीन न रहिया आहियूं। न, इहा का घटि ॻाल्हि कोन्हे त माण्हू तव्हां ॿई सभु शयूं तव्हां ज़माने खे बि ज़माने सां गॾु हलंदा अचो। जेके माण्हू इहे ॻाल्हियूं कनि था, मुंहिंजो उन्हनि खां हिकिड़ो सुवालु आहे,
बाबा जेकॾहिं तव्हां चओ था बाबा कहाणी जी मां त ईअं कोन्ह चवंदुमि मरी वई कहाणी न आहे लिखी वञे भले हुनखे चेक वञा गोली लॻी वई हा 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 पर मुंहिंजा भाउ तव्हां ज़िंदह जावेद वेठा हो न हम्म, तव्हां ज़िंदह जावेद वेठा लिखो न कहाणी लिखी छो था ॾेखारियो सही जेका तव्हां चओ था कहाणी हली वई मरी वई आहे त तव्हां लिखी तव्हां लिखी ॾेखारियो न ज़िंदा कयो न मां दावा सां थो चवां अब्दुल क़ादिर जूणे जेके हा हा अमीन सिंधीअ खे थो चवां अच्छा सभु जेके बि असांजा अमर जलील खे बि थो चवां जेके बि आहिनि सभु अच्छा इहो अॼु असांखे सुभाणे निशाबर करे कहाणी की रखो हा हा बाबा हीअ मां कहाणी लिखी आहे तव्हांजूं सभु कहाणी मरी वई छो त कहाणी खे तव्हां पाण मारियो आहे न तव्हां पाण नथा लिखो त पोइ कहाणी मरंदी Exactly, मां बि इहा ई ॻाल्हि थो सही कयां तव्हां लिखी निशाबर कयो ऐं पोइ असां जहिड़ा नौजवान विहनि त तव्हां ते तनक़ीद था कनि तव्हांजी कहाणी में छा आहे सही महज़ ख़बर छा आहे इहे वॾा ॾाढा सियाणा माण्हू अथव इहे जेके वेठा आहिनि असांजे वॾा सही सही उन्हनि माण्हुनि खे उहो हिकिड़ो उन्हनि खे ख़बर पइजी वई आहे त असांजी जेकी पोइ जनरेशन आई आहे न उन वटि एतिरा ज़रिया आहिनि पढ़ण जा जो हींअर हू न सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर जी बेडरूम में वेही थो कहाणी पढ़े पर पूरी दुनिया जी कहाणी थो पढ़े उते ई वेही मोबाइल ॾेई पढ़ी सघूं था पहिरियां त कंहिं दरसगाह ॾे वञिणो पवंदो कंहिं लाइब्रेरी ॾे कंहिं अहिड़े ठिकाणे ॾे वञिणो पवंदो जिते किताब मिलनि वञण जी ज़रूरत ई कान्हे लाइब्रेरी में तव्हांजे साम्हूं सॼो मवाद पियो आहे सही मां कंहिंजी बि कहाणी पढ़ां थो यकदमि मां क्लिक थो कयां मूंखे ख़बर मसूद पुछो ॾिसंदुसि त भाउ हिन जहिड़ी का ॿिए कंहिं ॿी कहाणी लिखी त न आहे सही वरी हुनजो ॿुधाए पियो थो रिज़ल्ट ॿुधाए थो त हिन जहिड़ी ॿी कहाणी बि आहे हाणे हू वीचारा लिखी नथा सघनि सही पोइ हाणे जॾहिं हू चवंदा न उहो पठाण कंहिं हिकु त बंदूक खणी मारियो को पखी पर बंदूक टंगे छॾी किथे ईअं त न आहे त उन्हनि जा ख़्याल मरी विया आहिनि चवनि था त कहाणी मरी वई आहे वधीक हाणे तव्हां पाण सां मां जेका ॻाल्हि कयां थो ईअं थो कयां सही। न लिखी सघंदा साईं सही सही था चओ मां त इहो चवां त इवन अब्दुल क़ादिर जो अहिड़ो ड्रामो हाणे वरी न लिखणु सघंदो जेको अॻे लिखियो हुई दराड़े उहो ऐं पाण थोरी लिखियो साईं सही अच्छा हुन खां लिखायो सही नूरुल्लाह शाह खां ख़ुदि ड्रामा लिखाया विया सही नूरुल्लाह शाह त हिकिड़ी सचा लिखिया कोन त मञियो आहे पाण इंटरव्यू में त असां कोन लिखिया असांखे लिखाया विया उन वक़्त जे हालात जे मुताबिक़ त लिखाया विया वॾेर के सिस्टम ते कन्वर्ट करण जे लाइ उहो जेका अमृत जो दौर हो माण्हुनि खे पाण ॾे मुतवजो करण जे लाइ असांखे लिखाया विया भई हींअर हुननि खां कंहिं कलम खसियो त कोन्हे न नूरुल्लाह शाह छो वञी भला हम टीवीअ ते वञी वेही रही आहे अब्दुल क़ादिर जोणी चए थो मूंखे त अलाए कहिड़ी बीमारी थी हाणे मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी बाबा तूं जहिड़ो जाइ कंदो वेठो आहे अमर जलील तूं उर्दू में छो थो लिखी बाबा लिखो न तूं तव्हां दाव इहो बि कयो त सुठी ॻाल्हि आहे मां हाणे तव्हांखे ॿुधायां मां इहा वरी पोयनि 20-30 ॾहाकनि जी ॻाल्हि थो करायां त असां माण्हुनि कहाणी खे उहो दवा बख़्शो आहे जो इहो ईंदड़ नसुल ईंदड़ तारीख़ ॿुधाईंदी रहमतुल्लाह मायूटी हुजे हफ़ीज़ कुबर हुजे ऐं ॿिया मंज़ूर कोयार हुजे खोड़ असांजा कहाणीकार आहिनि ॿियो जेको जो डॉक्टर आहे एजाज़ समूह हुजे अमर हुजे अमर जो इन्हनि माण्हुनि जेको आहे मोहम्मद सिद्दीक़ मङियो इन जूं एॾियूं लाजवाब कहाणियूं आहिनि जो तव्हां आउं त अॼुकल्ह नौजवाननि जूं कहाणियूं पढ़ां थो त एॾी हैरत में पइजी वञा थो एॾी सुठी ॻाल्हि अॼुकल्ह वरी हिकिड़ो रिवाज निकितो आहे शॉर्ट कहाणी जो जी जी नंढी कहाणी 10-15 सिटूं आहिनि कहाणी जूं पर कमाल था लिखनि कमाल था लिखनि तव्हां पुराणियूं वॾनि लेखकनि जूं कहाणियूं पढ़ो ऐं हिननि खे ॾिसो त आउं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां उन्हनि खां बि सुठियूं कहाणियूं साईं इहो हाणे कल्ह टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे हिकिड़ी वेठा ईअं त बि बसि पियल हिकिड़ो असांजो झूनो तमामु झूनो लेखक बि असां गॾु वेठो हुजे त मां चयो साईं भला तव्हां खां पोइ भला अदब की हींअर भला को फलाणो फिरी फिरी बि वरी पंहिंजे दौर जे माण्हू जो नालो कयईं मां चयो साईं हीअ हाणे जो भला 30-35 ॾहाका गुज़री विया इन में को त अहिड़ो माण्हू हूंदो हीअ त उहा ई ॻाल्हि थी न जेकॾहिं आउं मरी वेंदुसि सुभाणे सिज न उभरंदो छो त आउं त मरी वेंदुसि न मुंहिंजे लाइ त न उभरंदो यार जागिरन ॻाल्हि ॿी बि ॿुधायां तव्हांखे असांजी वरी बदकिस्मती इहा बि अथव जी की पाण आहियूं तव्हां सभु खणी थोरा मूंखां नंढा हूंदो हा बिल्कुलु असां वरी बि पाण हिक ॿिए खे बि त नथा बख़्श कयूं नी हा बिल्कुलु असल में छा आहे त असां वटि हिकिड़ो साड़ो काए पियो आहे सुठे कम जी रीस न आहे पाण वटि असां चऊं था त जेकॾहिं रज़ाक सर ते कोई सलाम करे थो कहाणी जेकॾहिं त छो थो करे इहो नथा चऊं त असांजो सिंधी आहे असांजी सिंधी ॿोलीअ में कहाणी लिखी अथई जेकॾहिं सुभाणे हिन जी कहाणी पसंदि कई थी वञे त ख़ुशी असांखे थियणु खपे तव्हांखे ॿुधायां त हीअ जेको मुंहिंजो किताबु अदब ई आयल आहे उन खां पोइ जेके मुंहिंजियूं कहाणियूं छपियूं जी मूंखे जेको एतिरो सिंधी पंहिंजे समाज मां एतिरो रिस्पॉन्स न मिलियो आहे जेतिरो उर्दू ऐं अंग्रेज़नि मां मिलियो आहे सही छाकाणि हिन मां मुंहिंजियूं कहाणियूं हिकु ॿ जेको आहे सो उर्दू में तर्जुमो थियूं हुन खां पोइ अंग्रेज़ी में थी वियूं अच्छा माशाल्लाह त ऐं हिकिड़ी हिन जी मां कहाणी जेका मुंहिंजी निसाब में शामिलु आहे BA-BSc जेके इहो कंदा आहिनि हा बिल्कुलु बिल्कुलु त माना ॾिसो न मां त हुन ॾे कोन हली वियुसि आउं सम्झां थो त एग्ज़ाम में सवाल बि सवाल अची वेंदो हाणे कुझु साईं हिकिड़ो माण्हू आया मूंखे चयो यार इहो
मां ॾाढो हक़ीक़त ऐं सच ॻाल्हाईंदो उहो लॻे थो मूंखे अॼु लॻे थो हा जेको हूंदो आहे सची ॻाल्हि कबी इहो हुन भली पोइ माण्हू मूंखे चवंदा आहिनि ऐं न कॾहिं मां ज़िंदगी में को कसम खणंदो आहे सही हुन चयो आहे न त तो ॻाल्हि कई असां उहो हिकिड़ो ॾाढो सुहिणो जुमिलो आहे मुंहिंजो दोस्त चवंदो आहे त जिन माण्हू खे इतबार न हूंदो आहे या न ईंदो आहे कसम उहे खणंदा आहिनि माना बेइतबार माण्हू खणंदा आहिनि सफ़ाई ॾियणी ज़रूरत आहे कहाणी इहो ट्रांसलेट थी पर मूं वटि आहे मूंखे चयो यार तूं भला कीअं केतिरो ख़र्चु कयो केतिरी सोर्सिस हलायो तुंहिंजी कहाणी अहिड़े हिसाब में मिली वई सही सही अच्छा ही जेकी कहाणियूं तव्हां लिखो था तारिक कुरैशी लिखंदो साइंस फिक्शन वारियूं कहाणियूं वजूद ते वारियूं कहाणियूं अहिड़े क़िस्म जूं कहाणियूं बि न मूं वटि साइंस फिक्शन आहे अच्छा न साइंस तारिक कुरैशी जा इन हवाले सां तमामु घणा न मुंहिंजा कहाणी जेको आहे समाजी मौज़ू आहिनि ऐं घणा मौज़ू जेके आहिनि जेके औरत जे हवाले सां सही औरत सां मसाला ऐं मसाइल सही ऐं उन खां अलावा जेको जिन्स अञा बि जेके औरतूं दाऊं कनि त उन्हनि खे राइट्स नथा मिलनि हेॾो त लिखूं मां चवां त भली ही पढ़ी ॾिस जिन बि औरतुनि पढ़िया उहे चवंदियूं त असांजा अहसास तूं कीअं थो सम्झी वञे हा सही केतिरनि सां कचहरियूं थियूं आहिनि सही त माना उन्हनि जा मसाला मसाइल जिन्स जा मसाइल अच्छा हा पॉज़िटिव तरीक़े सां कीअं क्रिएट थियनि था उहे माण्हू लाइ उहे कहिड़ा आम आहिनि उन्हनि जे मसइला उहे उन्हनि ते लिखियल आहिनि सही त मतिलबु ॿियो घणो करे ज़िंद ऐं जावेद किरदारु आहे मुंहिंजी कहाणी में को बि मुअल किरदारु तव्हांखे न मिलंदो जीअं तव्हां ॿुधायो पिया त जंहिं कहाणी जिते कहाणी लिखियल आहे यदि वई उहा पाण विया था ऐं अञा बि जेको आहे सो ॾाढो जिते बि असां वेंदा मूंखां दोस्त इहे जेके हूंदा आहिनि सभु लवा वेंदा आहिनि चवंदा हीअ कहाणी तो फलाणे तरीक़े अड़े बाबा ॻाल्हि ॿुधो समाज में जेके किरदार मौजूदु आहिनि उहो जेकॾहिं तख़लीकार खणे थो ऐं उहो जेकॾहिं कंहिंसां ठहिके थो उन में तख़लीकार जो ॾोह त या पोइ माना तख़लीकार सचो आहे न हा सही मां हिकिड़ी मिसाल तौरु हिकिड़ी कहाणी थो लिखां हा उन में मूंखे पंहिंजो इहो अक्स नज़र थो अचे पाण सां थींदो पिया आहे माना त इहा त उन तख़लीकार जी कामयाबी आहे न त माना समाज में इहे किरदार मौजूदु मतिलबु जेकॾहिं अॼु रज़ाक सेहतू साहिब कंहिं मक़ाम ते आहे रज़ाक सेहती साहिब कॾहिं बुख बि त काटी हूंदी न भला कॾहिं उजागा बि त कया हूंदा भला कॾहिं जुदाई बि त ॾिठी हूंदी बेरोज़गारी बि मिलियो हूंदो बेरोज़गारी प्यार कयो हूंदोसीं सभई शयूं असां सां पाण रिलेटेड आहिनि त पोइ इन जे करे ई असां लिखूं था पोइ उन सां गॾु लॻे ईअं थो माण्हुनि खे त इहा असांजी कहाणी आहे इहा मुंहिंजी मतिलबु मां पाणी तव्हांखे ॿुधायां थो त मुंहिंजी कहाणी जी ख़ूबी इहा त किथे मां नज़र न ईंदो आहे इन करे ॿ माण्हू चवंदा त हीअ पाण त आहे कोन हीअ फलाणे जो किरदारु आहे सही सही हीअ फलाणे जॾहिं लिखो पाण अची थो नी पोइ माण्हू अॻिलो वरी थोरो सेटिस्फाई थी थो वञे जेको थोरो वेझो हल्को आहे सही ॿाहिरियूं त न थींदो सही त पोइ जॾहिं हिन में किरदार में चवंदा हीअ त किथे नज़र ई कोन्हे हीअ फलाणो माण्हू आहे फलाणो आहे ऐं हुअण बि ईअं घुरिजे भाई असांखे अक्स खणणु घुरिजनि न जॾहिं पोइ छा लतीफ़ भला पोइ कहिड़ा कहिड़ा किरदार रखिया शाह लतीफ़ सां समूरनि किरदारनि खे वाखाणियो आहे ऐं तव्हां जीअं ॻाल्हि कई त लेखक उहो हुजे जेको हर दौर में कामयाबु हुजे त लिखणी अहिड़ी हर दौर लिखणी अहिड़ी हुजे हर दौर में पढ़ी वञे जीअं शाह साईं जो कलाम हर दौर में आफ़ाक़ी कलाम जेकॾहिं तव्हां में फ़न हूंदो त पढ़ी हूंदो न साईं मां तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको भले शाइर हुजे मां जेके असांजा नवां लिखंदड़ दोस्त आहिनि उनखे मां ॿुधायां थो जी जेके अदब सां चाह रखनि था या उन्हनि खे पढ़णु घुरिजे किताबु पढ़णु घुरिजे सही ज़रूरी न आहे त भाई इहो अॻे ट्रेंड हूंदो त ॿाहिरी दुनिया जो जेसिताईं तो अदब न पढ़ियो आहे त कुझु न कयो उहो बि पढ़ो हा ईअं थिए थो कंहिं सुठे अदीब सां मिलियो त पहिरियां त अंग्रेज़नि जा नाला था खणनि न साईं तव्हां फलाणो पढ़ियो तव्हां ते उहो विहारण जे लाइ हिकिड़ो वाक़ई मां को वॾो अलाए छा पर असांजे ख़ुदि असांजो अदब एॾो बहितरीनु पियो आहे जॾहिं तव्हां उहो पढ़ंदो मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे जॾहिं तव्हां उहो पढ़ंदो त तव्हां धरतीअ सां सलाड़बो असांजो पंहिंजो इहो त एॾो सुठो आहे जी असांजो पंहिंजो अदब एॾो सुठो आहे पंहिंजो पढ़ूं न जॾहिं उहो तव्हां सलाड़जी उहो सॼो तव्हांजे ज़हन में वेहंदो पोइ तव्हां अफ़ाक़ियत ॾे लाइबो सही जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी धरतीअ जी ख़बर कान्हे का सही बसि धरतीअ में जो बसि जेको आहे ईअं हवाई ताई करे कमु शार्ट कट करे चओ था मूंखे शोहरत मिले ईअं अदब ईअं न आहे अदब में महिनत खपंदी साईं 500 सिटूं पढ़ंदव न तव्हां 500 सिटूं बहितरीनु पढ़ंदव उन खां पोइ तव्हां हिकु सिट लिखो इहा बि हिकिड़ी मालूमात में इज़ाफ़ो थिए थो त माण्हू लिखे पियो थो न जेकॾहिं असां वटि लफ़्ज़नि जी खाण ख़तमु थी वेंदी त पोइ काॾूं लिखंदासीं किथे हाणे लफ़्ज़नि जी जेकॾहिं असां ट्रक भराए रखूं पंहिंजे ज़हन में त पोइ उनजे लाइ असांखे पढ़णो पवंदो उन जी मां डायरियूं ॾिठियूं हा उन जी कोई साईं तक़रीबन 5-8 डायरियूं अच्छा मां जो उन डायरियुनि खे ॾिठो त उन में रुॻो लफ़्ज़ लिखिया पिया वाह मां चयो भाई हेॾा लफ़्ज़ छो लिखी यार इहे कमी त आहिनि ईअं करे मां जम कया आहिनि त बि मुंहिंजे ज़हन मां निकिरी वञनि मिसाल मां थर घुमण में उते अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए वञनि था ॻाल्हाए वञनि था अहिड़ियूं शयूं ॾिठमि अहिड़ा खाधा करे हीअ मां हिते रखी छॾींदो आहियां लिखी छॾिया अथमि रखी छॾिया ऐं हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त हुनजी इहा कलेक्शन ई जॾहिं बि को वेहंदो आहे अहिड़ो को शाइरी जो मूड ते थींदो आहे त मां हुन मां वरी इन मां कहाणियूं जनम वठंदियूं न अॻे त जीअं डायरी लिखंदा पिया हुआसीं सभु माण्हू लिखंदा हुआ अॼु रज़ाक सेहती साहिब सां मुलाक़ात थी अॼु कलाक इरशाद जागीरानी मिलियो त पोइ वरी सिलसिला टुटी विया पोइ वरी जॾहिं वक़्तु वेही वेंदो हुयो जॾहिं गुज़री वेंदो त उहा कहाणी में तब्दील थी वेंदी किसो ई तब्दील थी वेंदो हुयो
पर हाणे जीअं तव्हां चयो त असांखे पंहिंजो अदब पढ़णु घुरिजे, ॾाढो सुठो अदब आहे असांजो पंहिंजो, बजाए जो असां ॿाहिरियां पढ़ूं तकड़ में हाली जेसीं ताईं पाण हुन मेच्योर स्टेज ते पहुचूं, छो त पंहिंजो जेको ज़हन आहे नए नौजवान जो उहो तकड़ में वॾनि अदीबनि खे, वॾनि शाइरनि खे, वॾनि लेखकनि खे पढ़ण जी सघ न रखंदो, छो त उन्हनि वटि लफ़्ज़ अहिड़ा आहिनि, 16 लफ़्ज़ न आहिनि। मां हिकिड़े दोस्त खे मिसाल ॾिनो हुयो पहिरियां बि, त ज़रूरी न आहे त जेका शइ तव्हां चओ था, जेको अंग्रेज़ अदीब तव्हां चओ था उहो मां न पढ़ियो आहे, त इन में का वॾी ॻाल्हि न आहे। थी सघे थो त जेको मां पढ़ियो उहो तव्हां न पढ़ियो हुजे, मां अहिड़ा शाइर पढ़िया हुजनि, अहिड़ा लेखक पढ़िया हुजनि जेकी कंहिं ॿिए न पढ़िया हूंदा। इहो ज़रूरी न आहे त तव्हां कंहिं ते तैमान कयो, तव्हां कंहिं ते ताबो कयो त फलाणो अंग्रेज़ पढ़ियो अथई भला, इहो ज़रूरी न आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां न जी, हिन ॻाल्हि खे ईअं था वज़ाहत कयूं जी, मे बि असांजा खोड़ असांखे ॿुधंदा हूंदा वेठा माण्हू, पढ़िया लिखिया माण्हू खोड़ असांखे ॿुधंदा हूंदा, प्रोग्राम कयूं पिया वेठा। तख़लीकार जेको आहे न उहो को तारीख़दान त न आहे, उहो को मुहक़िक़ त न आहे, सही, उहो को ज़माने जी का तारीख़ त कोन थो लिखे, हू त पंहिंजी तख़लीक़ थो करे न। सही, तव्हां जॾहिं बि हुन खां ॻाल्हायो हुनजी तख़लीक़ जे बारे में ॻाल्हायो, सही, तख़लीक़ी जेके शाइर अदीब लेखे उन्हनि ते ॻाल्हायो, उन खां इहो छो था पुछो बाबा जो जेको आहे टालपरनि जी हुकूमत कॾहिं। सही, ॾाढो सुठो ॻाल्हायो, पर हिकिड़ो आख़िरी सुवालु आवां खां आउं कंदुसि, छो त वक़्तु तमामु घणो महदूद आहे। फ़नी लिहाज़ खां हिकु मुकमल ऐं जेकॾहिं पुख़्ती कहाणी माण्हू लिखे त उन लाइ छा करणु खपे नौजवाननि खे, जिनखे चाह आहे, शाइर त आहिनि पर वरी लिखणु पढ़ण सां चाह उहे रखनि था। काफ़ी दोस्त अॼुकल्ह वरी फेसबुक ते विया त इनबॉक्स में पुछंदा आहिनि कीअं कहाणी कीअं लिखिजे, मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी राय, हर दोस्त जी पंहिंजी पंहिंजी राय हूंदी। सही, त जीअं शाइरीअ लाइ चई वञे थो न त बाबा हू पंहिंजो फॉर्मेट पाण सां खणी थो अचे, त भई गज़ल मां गज़ल आहे, नसरी नज़म आहे, अहिड़ी तरह कहाणी बि ईअं ई आहे। अच्छा, ऐं कहाणी को जेकॾहिं उहो माण्हू चए थो त मां कहाणी हिकिड़ी सिटिंग में वेही पूरी करे छॾियां, ईअं नथो थी सघे, इहो ईअं थी कोन सघंदो। सही, सही, हिकिड़ी मूं वटि हींअर कहाणी पई आहे जंहिंखे 2 साल थी विया आहिनि, मां लिखी चुकां जी मां एंड न करे सघियो। कॾहिं कॾहिं अहिड़ियूं तरियूं थी लिखिजी वेंदियूं आहिनि जेकी जेकॾहिं दोस्तनि जे ज़हन में आहे त असां हिकु दफ़ो वेही बसि कहाणी लिखी वेंदासीं, ईअं न आहे। तमामु घणे मुताले जी ज़रूरत आहे। तव्हां मुतालो कयो, जंहिं मौज़ूअ ते लिखणु चाहियो उन ते उनखे वेही सोचो, सही, सही, भई हीउ मौज़ू आहे, हिन ते मूंखे कीअं लिखणो आहे, पोइ तव्हां लिखणु शुरू, पोइ इहो पोइ न ॾियार, पोइ तव्हां लिखंदा वञो। सही, सही, लिखंदे जॾहिं वञी तव्हां पोइ हुन में वरी कट सट फेर फार थी सघे, उहा बात जी ॻाल्हि आहे। तव्हां लिखंदा वञो कहाणी पंहिंजो फॉर्मेट पाण खणी ईंदी। सही, लिखंदा हलो अॼु 3 सुफ़ा लिखिया, सुभाणे 2 सुफ़ा लिखी, जॾहिं तव्हां पूरी कंदो न पोइ कहाणी मां ईअं कंदो आहियां, सुठी कहाणी हुजनि में तव्हां हुनखे पोइ रखी छॾियो। ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां। ऐं कहाणी हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे रज़ाक साहिब जो जंहिं ते जेकॾहिं 50 प्रोग्राम कजनि, 100 प्रोग्राम कजनि, तॾहिं बि घटि थी पवंदा। वक़्तु ॾाढो महदूद हुयो, अञा त असां पाण शुरू थियासीं, पर वरी ॿिए भेरे नई प्रोग्राम कला खेत्र में पाण वरी कचहरी कंदासीं कहाणीअ जे मौज़ू ते। अॼोके प्रोग्राम जो नाज़रीन वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। कला खेत्र अॼोको तव्हांखे कीअं लॻो, पंहिंजी राय ज़रूरु असांखे ॾिजो। आउं इरशाद जागीरानी अव्हां खां मोकिलियां थो ईंदड़ प्रोग्राम में वरी को ॿियो महिमान, वरी को ॿियो क़दुरदान, वरी को ॿियो कला जो माहिर, कला जो कोहिनूर असां सां गॾु हूंदो। अव्हां जी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। अला भाई।